चाकर खां तव्हां छो मुंहिंजो घर आहे छा मां पंहिंजे घर में नथो अची सघां? मुंहिंजो मक़सदु साईं शुक्र आहे मालिक जो अॼु तव्हां सवेर आया आहियो। रईस हसीना बेगम खे मां चांहि ॾेई आई हाँ जे तव्हां पियो त तव्हांजे लाइ ठाहिजां। न चाची तव्हांखे एॾी देरि थी वई आहे, तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां भले वञो। बाक़ी जे मुंहिंजे साईं खे कंहिं शइ जी ज़रूरत पई न त उनखे मां पाण ई ठाहे खाराईंदसि। चाची जंहिं वटि एतिरो प्यार ऐं कुर्ब ॾींदड़ जीवन साथी मौजूदु हुजे उनखे कहिड़ी शइ जी ज़रूरत थी सघे थी। तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां वञो। अच्छा मां तमामु जल्द जेकॾहिं मां तव्हांजी ख़ुशियुनि में बाहि न लॻायमि न त मुंहिंजो बि नालो हसीना बेगम न चइजो। बस छा लाती अथई जेको कुझु ॻाल्हायो था भई घर में ॻाल्हायो। तव्हांखे कंहिं रोकियो आहे कि अधु राति जे छोरनि जे पाण सां गॾु कुते वांगुरु गेटियुनि में तो रुलाईंदो अथई। बड़ी तरह गोली तरह माना चाणी असीं कुत्ता थी असीं। ओ बाबा अम्मा मिसाल ॾिनो आहे मिसाल ॾिनी यार बाबा बाबा थक मुर्किया हूअ वेठी थी असांखे कुतनि ऐं ॿिलनि जे चठ में खारे जरा बाबा अरे बाबा सही है हरू भरू होश तो वञे हा दोन पुट जे मथां हथ थो खणे। हलूं था जोक में तोखे ॻाल्हाइणो आहे, हलूं था ॿाहिरि। वो अंदरां ई अंदरां बड़कियो पियो आहे। जेसीं ताणी अंदर जी बाहि न कढंदो न तेसीं ताणी आराम सां सुम्हंदो बि कोन। अम्मा जेकॾहिं ॿाहिरि वञनि था त भली वञनि, तूं उन्हनि सां हेॾी जुठियूं करे पोइ छो उन्हनि खे रवानो कंदी आहीं? तुंहिंजो पीउ तुंहिंजे भाइरनि खे ख़राब थो करे, सॼो ॾींहुं उन्हनि खे ठेकनि वारा कम थो सेखारे। वो पाण त आहे बुछड़ो, घटि में घटि पंहिंजे बच्चनि खे त उन रस्ते ते न आणे न। पर अम्मा हू चवंदा जहिड़ो मां निभागो खारियल आहियां न पंहिंजे औलाद खे बि ईअं खारियां। तंहिंजे करे अंदरि सड़ंदो आहे अंदरि। सिकू पुठी न जे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। असां पाण में केतिरा बि विढ़ियल हुजूं, जहिड़ा झटा हुजनि, पर यार असां हिक ॿिए जा कातिल नथा थी सघूं। अच्छा हिक ॿिए जा कातिल नथा थी सघूं, इन्ही जे करे सोट तो इक़बाल ऐं मुनीर खे मुंहिंजे मारण जे लाइ मोकिलिया हुया। ज़ाहिर आहे तूं मुंहिंजूं पाड़ियूं पटण लाइ माई गुलनार ऐं मेहर खे चाकर खान जे अॻियां पेश कंदे मां त पंहिंजो बचाव करे सघां थो न, पर जे तोखे मारणो हुजे हा न मुनीर ऐं इक़बाल खे मां डंटा न ॼाहां, हथियार ॼाहां त तोखे तुप करे छॾना। ठीकु आहे, रोंडे वारनि खे मां कसम नथो ॾियां ऐं सोट कासिम खे बि मां कातिल नथो सम्झां। पोइ छा तूं चाकर खान जे साम्हूं इहो एतबार ॾींदे तादे वलू जा कातिल सावल वारा आहिनि? मां रूंडियानि सां मिली चुको आहियां, उहे बि इहा ई ॻाल्हि था कनि त वलूअ जे लाश जे मथां असां बीठा हुआसीं ऐं कासिम खे ॾिठोसीं। यार छा इहो सबूत काफ़ी न आहे जो सोट कासिम अदा वलू जी जांच करण अधु राति असांजे घर थो अचे ऐं उन खां पोइ कासिम खे अदा वलू जे लाश जे मथां ॾिठो थो वञे? सिको काफ़ी न आहे, इहो काफ़ी न आहे। के लाश जे मथां केरु बीठो हुजे त उहो कातिल थी सघे थो। जे मुंहिंजो भाउ कासिम लाश जे मथां बीठो त तुंहिंजी नज़र में उहो कातिल आहे, पर मुंहिंजे भाउ खां अॻु में रूंडे वारा हुते बीठा, तूं उन्हनि खे कातिल छो नथो सम्झी? हाणे जेको इहो जाबिर आहे न जाबिर कासिम खे बचाइण जे लाइ असांजी चाल में अची फाथो आहे। बाबा इहो कसम वारो मामलो त असांजे मथां टरी वेंदो, पर जेसि ताणी इहो जाबिर
कसम नथो खणे जेसिताईं इहो जाबिर इतबार नथो ॾे तेसिताईं चाकर कॾहिं बि हिनजी ज़बान ते इतबार कोन कंदो। अरे छोरो जेकॾहिं असांजे मथां एतबार करे थो त ठीकु आहे न, छोकिरे त असांखे छा कंदो। अड़े चरियो असुल मक़सदु आहे पंहिंजी जान बचाइणु, ऐं जान बचाइणु सुन्नत आहे। हाणे जेकॾहिं असुल मसइले जो हल जाबिर सावल मोड़ महाराणे मोड़े थो त पोइ असांखे पुट छा खपे? ओ बाबा पोइ त हू पाण में विड़ी तबाह थींदा ऐं असांजा कन ई ठरी पवंदा। अड़े कन तॾहिं ठरंदा जॾहिं ने रावल ख़ान जे मौत मां असांजी जान छुटंदी। जॾहिं हिकु खून सावल जे मथां ज़ाहिर थियो आहे त ज़ाहिर आहे चाकर खान जो इतबार बि हुनजे मथां खजी वेंदो। पोइ ॿिए खून में हिनखे फासान मुश्किल कोन थींदो। अड़े तव्हां छा था सम्झो त इहो कमु आसान न? आसान न आहे, ॾुखियो कमु आहे। पर इन लासी गॾ खे काफ़ी वक़्त जे लाइ जांड्र में हकिलणो पवंदो, हिनखे जांड्र कराइणी पवंदी त ख़बर पएसि त घणे ॾींहं सो आहे। ओ बाबा इन जांड्रा में जोटी के के अड़े वॾनि जो बार तूं जो खण जे लाइ वेठो ई छा मां? अड़े इन जांड्र जो गॾो इन जाबिर खे बनाइणो पवंदो। पोइ उन करे जो हू पाण अची असांजे कुल्हनि जो भार हल्को कयो आहे पुट। कुझु वक़्त जे लाइ ने लासी गॾ खे बि जांड्र पहिराई त ख़बर पएसि घणे ॾींहं सो आहे। भली तूं मुंहिंजी कंहिं ॻाल्हि खे बि न मञ, पर रूंडे ते कसम ॾियण खां अॻु में मुंहिंजी ॻाल्हि सोचे। रूंडे सां भली तूं मिलजाए, पर अधे क़ासिम जे मरण खां पोइ ईअं न थिए त अधे वलू जा कातिल सरियाम घुमंदा वतन। सुभाणे रुंडे सां मां पंहिंजो पाण मिलंदुसि। चाकर खान जे साम्हूं सुभाणे ॻाल्हियूं निबेरनियूं पवंदियूं। सुभाणे फ़ैसिले में सावल वारे मसइले खे तूं पाण उथारजांइ। सिकू पेडो ही त मां पंहिंजे भाउ खे मरण कतई कोन ॾींदुसि। बाक़ी जे मुंहिंजे भाउ खे थोरी बि तकलीफ़ आई त सिकू तूं ईअं न सम्झजांइ मां तोखे ज़िंदा छॾे छॾींदुसि। दीनू सुबुह जो मां माई दादलीअ ॾे वञी ज़ोर लॻाईंदसि, ख़ुदा कंदो त उहो राज़ी थी वेंदी। जेकॾहिं न माई दादली राज़ी थी वई त रूंडे खे उहा पाण मञाईंदी। बाबा चाची दादलीअ खे हिन रिश्ते खां को बि एतिराज़ न थींदो। असल मसइलो आहे चाचे रुंडे खे मनाइण जो। अमां रूंडो असां लाइ शींहुं आहे शींहुं, बाक़ी दादली जे साम्हूं हुननि जी हिकु बि न आहे हलादी। इहा ॻाल्हि न कर दीनू, दादली लहवारी आहे त रूंडो ओभारो थी वेंदो। रूंडे खे मञाइण ॾाढो मुश्किल हूंदो। हा मालिक भलाई कंदो। बाबा अदा सिकू बि ॻाल्हि खे लिक में कयो वेठो आहे, उन खां त पहिरियां पक कयो। सिकू असां सां कोन कुझु हूंदो, अमां कोन कुझु हूंदो। दादली ऐं रूंडो बि रिश्ते लाइ राज़ी आहिनि त असां सिको ऐं तंदु कढराट कोन हूंदा पई। अम्मा ख़ुदा कंदो त ख़ैर थी ईंदो। अदा जी शादी थी वेंदी न, पोइ ई अदा वलूअ जे ॾुख मां ॿाहिरि निकिरंदो। तव्हां हिते टाइम ॾिठो अथव? ख़ैर त आहे? ॾिठो अथऊं टाइम, ऐं तोखे बि ॾेखारियूं था त छा टाइम थियो आहे। तव्हांजो हिन टाइम ते अचणु लॻे थो ख़ैर सां न आया हुयो। जंहिं पट या कंहिं घर जे आगुर ते को कातिल पंहिंजा पेर घुमाए वञे, उन आगुर ते पयल कख पन खे सड़ण खां को बि बचाए न आहे सघंदो रे। मां तव्हांजो मतिलबु न सम्झो।
तो खोले ॿुधाईंदो दादा हिन खे हिते ॻाल्हि सम्झ में न ईंदी कोई छा सलाह सही तो चई दादा सही तो चई हिनखे सभु कुझु सम्झाइणो पवंदो रोडा जेकॾहिं जाबिर पंहिंजे भाउ खे बचाइण जे लाइ भलो साईं खणी आई मूंखे एतबार ॾियारे उहा थी अलॻि ॻाल्हि पर तव्हांखे बि उते एतबार ॾियणो पवंदो। हाँ हाँ चवे छा थो छा तूं जेकॾहिं सॼो ॻोठु कसम खणंदो छा मूं पूरे ॻोठ जी ॻाल्हि नाहे कई पर उन्हनि खे कसम ॾींदुसि जेके मुंहिंजे भाउ वलू जी मौत ते मौजूद हुया। सिकू लाश मथां त कासिम बि बीठो हो हाँ जाबिर जो ख़बर थी छा चवण हुयो त मुंहिंजे भाउ वलू जे लाश ते पहिरियां तव्हां टई ॼणा हुयो उनखां पोइ कासिम पहुतो। इहा त ख़बर सुभाणे रईस चाकर खान जी औताक ते पहुती। केर मूंखे एतबार ॾियारे ऐं सुरखरू थिए थो केर पोइते थो हटे। वारे तारा गोल तारा ये छोरो तो वरी मुर्गोई टी भेंट वजाएगी असां तो वरी जाबिर जी ट्रेशन वारियूं ख़बरूं पे ॿुधियूं बाबा बैंड एक्टेशन वारो दौर वियो ही डिजिटल दौर आहे बाबा डिजिटल दौर हर कंहिंखे पंहिंजूं पंहिंजूं ख़बरूं आहिनि बाबा इन जे करे तोखे होशियार थियणु घुरिजे ईअं न थिए त असां जाबिर जी ॻाल्हियुनि ते एतबार करे अखियूं ॿूटे वञूं त पहुचूं ऐं पोइ सभु जाकिर खान जा कयूं उबता टंगिया पिया हुजूं वो दा बाबा त मरण वारो आहे पर हीअ असांजो बि सिर खणाईंदी अड़े को नथो मरी तुंहिंजी न अञा त तव्हांजो पीउ ज़िंदा आहे। अरे दिल जेरे जेकॾहिं अहिड़ो वक़्तु आयो न त बाबो पुटनि जे करे पाण कुर्बानी ॾेई छॾींदो तव्हां मूं में इहा उमेद रखी अथव मूं में उमेद रखणु माना बुरनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। तव्हांखे त ख़बर आहे मां पंहिंजी जान बचाइण जो वॾो माहिर हां माहिर रूडो हो नागा जेको पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। अञा जागी भेजो अधु हा मां छो निंड नथी अचे मां सोरठ जे भरिसां वेठो हुयुसि ओचितो चाकर खान अची वियो उनखे ॾिसी मां परेशान थी वियुसि त किथे घटि वधि न ॻाल्हाए। खटयो चाकर खान खानदानी ॿार आहे हू रेस डूंगर खान जी परवरिश में पलियो आहे हू रिश्तनि जो क़दुरु करणु ॼाणे थो। वरी बि अम्मा सोरठ हुनजी निकाह में आहे हाणे रिश्ते में सोरठ बि तुंहिंजी भेण थी वई जेकॾहिं तूं पंहिंजी दिलि साफ़ रखंदे न त ॿिए खे शक करण जी गुंजाइश ई कोन रहंदी। मुंहिंजी नीयत साफ़ आहे अम्मा अलाह न कंदो जो चाकर खान असां मथां शक करे। अल्लाह अलाए त केरु आहे नओं नंबर आहे हे वक़्तु आहे ॻाल्हाइण जो। छो अची बेज़ार कयो था पर ईअं त न जो जाबिर कंहिं ॿिए नंबर खां कॉल कंदो हुजे
जेसी ताईं मां हिन सां चुठ न कंदसि न तेसी ताईं हीअ फोन करणु बंदि न कंदो। हलो, केरु आहीं? छो फोन कई अथई? जॾहिं तव्हांजा कम पवंदा आहिनि त तव्हां असांखे बार बार फ़ोन कंदा आहियो ऐं कम लाइ चवंदा आहियो। जॾहिं असांजो तव्हां में कमु पवंदो आहे त तव्हां पंहिंजो मुंहुं मोड़े छॾींदा आहियो। पहिरियां इहो त ॿुधाए त तूं आहे कहिड़ी मुसीबत तोखे मां इस्तेमालु कयो आहे? जाबिर जो नंढो भाउ कासिम। कासिम? पर उहो त चाकरखाने जी कैद में आहे। तो बि इहो ई सोचियो हूंदो त कासिम खे उते क़ैद करे छॾींदा ऐं पंहिंजी कैद में रखंदा। पर कासिम खे क़ैद करणु एतिरो आसान न आहे हसीना बेगम। तूं आख़िर मूं मां कहिड़ी उमेद रखी तूं? हाँ, मुंहिंजूं उमेदियूं घणियूं आहिनि जेके तूं पूरियूं कोन करे सघंदी आहे। अजाई बकवास छॾ, कम जी ॻाल्हि कर। फोन जो कई अथई? हिन वक़्तु तुंहिंजो दिमाग़ सही न आहे। तूं आराम कर, सुबुह जो उथी पोइ हिन नंबर ते कॉल कजां। ऐं हा, ॿी ॻाल्हि, जेके बि ॻाल्हियूं असांजे विच में थियनि थियूं हिन ॻाल्हियुनि जी ख़बर अदा खे न पवे न त हसीना बेगम ही कासिम तोखे अहिड़ो बदनाम कंदो जो किथे बि कंध खणी घुमी कोन सघंदी आहे। कमी खे चाहिए धमकी बोले हसीना बेगम की धमकी। शायद हिन कमीने खे ख़बर न आहे त इन जे वॾे भाउ खे मां पाण पंहिंजी आङुरियुनि ते न थिए फिटी कयो अथमि। वॾो आयो आहे सुरीलो, मरदो, हे बि मरदो। जो हसीना बेगम खे जंहिं बि धमकी ॾिनी आहे न सिंता ई नाहे रहियो। वाए पुट तूं बि भाई तव्हां इहो सुठो न आहे कयो सावल ख़ान, मूंखे हिते ॿधी खणी आया हो। असां सुठनि सां सुठा हलंदा आहियूं ऐं बुरनि सां बुरा। इन लाइ असां मां चङाई जी का उमेद न रखिजांइ। अदा भलायो महिमान खे मानी खारायां। शमीर भले दुश्मन आहे पर असांजे तॾे ते आहे ऐं जवान पंहिंजो तॾो न आहिनि लॼाईंदा। मानी त हिनखे दिलि सां खाराईंसि, नेरनि कराईंसि, पोइ हिन खां पुछाणो कयूं था। छाजो पुछाणो? इहो तो मथां आहे। जेकॾहिं इज़त सां ॿुधाईंदे त हितां इज़त सां वेंदे मूं त ॾाढो बुरो शक कंदुसि। हुकुम नंढा साईं। कम जो छा थियो? कासिम जा पेरा ॻोल्हे लॻा अथनि, राति जे पेट में तव्हां वटि हूंदो। वधीक मां उन्हनि खे टारे कोन सघंदुसि। अॼु सभु ॻाल्हियुनि जे लाइ अचनि था। नंढा साईं फ़िलहाल तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो पर कासिम खे साम्हूं आणण जी का ॻाल्हि न कजो। अॼु त मां उन्हनि खे टारे वेंदुसि पर सुभाणे कासिम जो हिते हुजणु ज़रूरी आहे। राति ताईं कासिम तव्हां वटि हूंदा। मां वञा थी माई दादलीअ ॾे, घर जो सॼो कमकार लाहे छॾिजांइ। ठीकु आहे अम्मा, मोटण जी कजाए। तोखे माई दादलीअ जी ख़बर न आहे, सॼो ॾींहुं वेही मथो हणंदी। ठीकु आहे अम्मा, ठीकु आहे, मां घर जो कमु लाहे छॾींदसि। बाक़ी चाची दादली खे राज़ी करे पोइ मोटजाए। भले तोखे हुते राति थी वञे, का बि परवाह न आहे। उहो बि ख़ुदा करे त उहो राज़ी थिए। मां त पूरो ज़ोर लॻाईंदसि, बाक़ी मालिक भलाई कंदो। लॻे थो अॼु सोणी सां बि मिलणु कोन थींदो। वञा थी भला घर जो कमु कयां, ॿियो वरी छा कंदसि। मूंखे शहर वञिणो आहे, ज़रूरी कमु। इन्ही करे अजाई बकवास खां पासो कजो, सिर्फ़ु कम जी ॻाल्हि कजो। बाबा से ॻाल्हियूं त करणियूं बि न आहिनि। मां त चवां थो तव्हां रुंडे वारनि खां क़ुर खणायो, पाणे सच ऐं कूड़ ज़ाहिर थी पवंदो।
बाबा साईं मूंखे रूंडे वारनि जे मथां एतबार न आहे पोइ हिननि खे साख छो ॾियूं? अड़े जेकॾहिं असीं एतिरा कूड़ा ऐं बेईमान आहियूं त पंहिंजे भाउ जे बेगुनाही जो कसम खण। कूड़ा कूड़े जा पुट ऐं कातल कातल जा पुट। बाबा साईं पोइ इहो खून असांजे खाते में लिखी छॾियो। खून खाते में नाहे लिखबो, बल्कि कातिल जे सीने में सिधी गोली ठोकबी आहे। छा उन लाइ तव्हां तयारु आहियो? बाबा साईं अदा जे ग़लति ॻाल्हाइण जी माफ़ी। इन ई करे मूं तव्हांखे पहिरियां ई चयो त फज़ूल बकवास केर न करे, मक़सद ते अचो। बाबा साईं मुंहिंजे भाउ क़ासिम जी इहा चवणी आहे त वलूअ जे लाश जे मथां पहिरीं रूंडे वारा बीठा, मां रणनि ते उते पुगुसि। पोइ त इन ॻाल्हि जो कसम तोखां वठणु घुरिजे, छो त कातिल अक्सर ख़ौफ़ में जान बचाइण जे लाइ कूड़ो कसम खणी वेंदो आहे। जेकॾहिं तूं कसम खणण जे लाइ तयारु आहीं ऐं कसम खणी थो त पोइ क़ासिम आज़ादु आहे। उमेद आहे त हाणे कूड़ न हणंदे, न कोई पाण सां गॾु ॿीहर मूंखे तकलीफ़ ॾींदे। यादि रख, क़ासिम कातिल आहे ऐं हुन ताईं पहुचण लाइ जेकॾहिं मूंखे तुंहिंजी लाश मथां गुज़रणो पियो त गुज़रां। मां कसम खणी ॻाल्हि थो कयां त मूंखे क़ासिम जे बारे में का बि ख़बर न आहे। हा, बाक़ी हुनजो नंबर मूं वटि आहे। त पोइ पंहिंजे खीसे मां फ़ोन कनि ऐं पंहिंजे नंबर तां क़ासिम खे फ़ोन कर। जेको जेको मां तोखे चवां त उहो ई क़ासिम खे चओ। ॾिस भेण, तो मुंहिंजे पुट खे संग ॾिनो मुंहिंजी धीअ जे बदे में। हाणे जेकॾहिं वलू नाहे रहियो, सिकू त आहे न। मां तुंहिंजी हर ॻाल्हि सम्झां थी मलूका, पर हूं तो इहो ॻाल्हियूं नथो सम्झे। पर मुंहिंजी भेण चाची ही वटि चाहिं तोखे हिन जी इलाही ज़रूरत आहे, छो जो अम्मा खे सम्झाईंदे सम्झाईंदे तोखे मथे में सूर पइजी वेंदो। सच थी चई अम्मा, तुंहिंजे माउ ऐं तुंहिंजे पीउ सां मथो हण ॼण जेल खे टकर हणण बराबरि आहे। अम्मा तव्हां पाण में मथा टकरायो, मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां जेल सां मथा टकरायो, मां वञी करे भाॼे पारस सां कम में हथु वंडराए वठां। पर अम्मा तूं वञ, पारस अकेली आहे, उन सां वञी घर जे कम में हथु वंडराएसि। मोटण जी कजांइ छोकिरी, मोटी अची ही घर जो कम बि तोखे करणो आहे, मां हथ कान विझंदी साईं। हा हा मां मोटी ईंदसि। हा दी दादली, मूं पे चयो तूं कुझु न चओ मलूका, बिना चए तुंहिंजी सभु ॻाल्हि मां सम्झी वई आहियां, पर उन जे लाइ मूंखे रूंडे खे राज़ी करणो पवंदो न। मूंखे तुंहिंजो राज़ पोइ खपे। जेकॾहिं तूं राज़ी थी वई न, अदा रूंडो बि पाण ई राज़ी थी वेंदो। ही जेको तुंहिंजो अदो आहे न, नियत जो वॾो कुधो अथई, उन खे राज़ी करण तव्हांजी बस जी ॻाल्हि न आहे। बाबा साईं मुंहिंजो मक़सदु आहे त असां ॿिन्हिनि मां अञा कातिल टी धुर आहे। वलू जी रड़नि ते रूंडी वारा पुगा या क़ासिम पुगो, इहो मसइलो न आहे। असुल मक़सदु इहो आहे त कातिल अञा लिकियल आहे, का टी धुर आहे। जाबिर, छा तूं मूंखे ॿार थो सम्झी जो इन केस जो रुख तूं टी धुर तरफ़ थो मोड़ी, असल कातिल खे बचाइण थो चाहीं? जे तव्हां इहो ई सम्झो था त मुंहिंजो भाउ कातिल आहे त पोइ इंतज़ारु छो था कयो? मुंहिंजे भाउ खे गोली हणी मारे छॾियो, मां हुन जे खफनि वफनि जो बंदोबस्तु कयां थो। पर मां इहो सम्झंदुसि तव्हां हिते फ़ैसिलो कोन पिया कयो, ड्रामो पिया खेॾो। छा चई? ड्रामो? तोखे लॻे थो ड्रामो था कयूं? रईस डूंगर खान जो पुट रईस चाकर खान हिते फ़ैसिला नथो करे, हिते ड्रामा थो करे। ॿीहर जेकॾहिं असांजी शान में अहिड़ा किरियल लफ़्ज़ कढई, तुंहिंजी ज़बान कढी, तुंहिंजी ॻीच सां वेड़े छॾींदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।